नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी थाणे जी हद ॻोठ पीर ॻोठ में मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि नशे जी धुत में थी करे फर्स्ट ईयर जे शागिर्द रम्ज़ अली ख़ासकेली खे वेशियाणो तशद्दुद जो निशानो बणाईंदे खेस कमनि जे फसल में उछलाए फरार थी विया। नौजवान खे वारिस सिविल अस्पताल मीरपुर ख़ास खणाए विया, जिथे ज़ख़्मी नींगर जे पीउ मुर्तज़ा ख़ासकेली मीडिया अॻियां दाहींदे चयो त जवाबदार आंबियो रमेश, जगदीश, रामचंद ऐं ठलराम मेघवाड़ जेके मनशियात फ़रोश आहिनि, जेके नशे में धुत थी मुंहिंजे पुट रम्ज़ अली ते कूड़ो इल्ज़ाम हयो त असांजो कारो आहे ऐं रम्ज़ अली जेको बनी ते गाह करण पे वियो त मथस फायरिंग करे लठन सां तशद्दुद कयो। हिन इल्ज़ाम हयो त मनशियात जी मंथली एवज़ सिंधड़ी पुलिस मनशियात फ़रोशनि जे वंगार वेंदे केस दाख़िल करण खां खुतो जवाब ॾेई छॾियो आहे। जवाबदार बाअसर आहे, जिन खे अॻूणे MP ऐं MNA जी पुठ भराई आहे। असांजी दाह केरु ॿुधण लाइ तयार न आहे। पुलिस केस दाख़िल न कयो आहे त असां मजबूरन अदालत जो दर खड़काईंदासीं। होॾां SHO सिंधड़ी परवेज़ कुरैशी ॿुधायो त ज़ख़्मी खे लेटर ॾिनो ऐं जीअं मेडिकल सर्टिफिकेट खणी ईंदा केस दाख़िल कंदासीं। बाक़ी फ़ैसिले जी पाण ॻाल्हि कई आहे। असां न कंहिं सियासी माण्हुनि जी वंगार वेंदासीं, न कंहिं सां नाजाइज़ी कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।